आकिबतु लिल्मुत्तकीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबियाइ वल मुरसलीन अम्मा बादु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम वला तक़ूलू लिमन युक़्तलु फ़ी सबीलिल्लाहि अमवात बल अहयाउ वलाकिन ला तशकुरून सदक़ल्लाहुल अलीयुल अज़ीम वक़ालल्लाहु तबारक व तआला फ़ी शान हबीबिहिल करीम इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। बुलंद आवाज़ से सलात शरीफ। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि व अहल बैतिहि व अज़वाजिहि व ज़ुर्रिय्यातिहि अजमाइन। बेटा साहब रहमतुल्लाह अलैह इरशाद फरमाइंदो आ सजण साम्हूं आओ त ॾिसी लाहियां ॾुखड़ा जानिब तुझे जीउ खे कोसो न लगे वाह ओ सदा तो मां साह अचे अतुर अंबीर जो। अगते फरमाइंदो आ त अखिन कुछ न कमाइयो जो रत न रुनाऊं पलाणी दे पुनल खे पीठे ॾिठाऊं तन अखिन में आऊं किए कजल पाइयां पर उते ई आहीन जिते अवां छड़ियों अखियों अब्दुल लतीफ चवे माग न मटाइन जे बे दरवाजाइन त कढी कांगन खेड़ियां। अञा अॻिते फरमाइन था त अखिन खे आहीन अजब जहिड़ियूं आदतूं जो सूर पराए सांग जा वञो विहाइन उते लवलाइन जिते हाजत नाहे हथियार जी। निहायती वाजिबुल एहतराम बिरादरान इस्लाम प्यारी जमायत सगोरी अल्लाह तबारक व तआला जल्ल शानहू जे बाबरकत कलाम कुरान मजीद जी हिकड़ी आयत मुबारका अवां इमाम हुसैन आली मकाम जे मेहमानन जे सामो तिलावत करण जो शरफ रब करीम नसीब फरमायो आ। दुआ कयो त अल्लाह ताला जल्ल शानहू हक ऐं सच बुधाइण जी तौफीक नसीब फरमाए ऐं जो कुछ अवां जे सामो बयान कया इन जे मथा तवां असां खे तवां जे असां जे बच्चन खे भी अल्लाह पाक अमल जी तौफीक अता फरमाए। अजोको ही प्रोग्राम 12 मुहर्रम शरीफ साईं कारी साहब मुखे चयो ता 10 जी रात अचो
मगरिब ते असां वटि अचो, कलाक अधु तव्हां हाज़िरी भराए पोइ तव्हां भले प्रोग्राम ते हलिया वञो। साईं सां मां हा बि कई ही, लिखियो बि हुयो। हाफ़िज़ सद्दाम सां जॾहिं राब्तो थियो त हाफ़िज़ चयोसीं कलाक में असांजी जमायत जो नाश्तो बि कोन थींदो, असां वटि अचो मगरिब वारे टाइम पोइ ॻाल्हायो तव्हांजे हिसाब सां, पर असां खां बाद में ॿियो प्रोग्राम न हुजे, तकड़ तव्हांखे न हुजे। मां चयो पोइ ठीकु आहे। पोइ 11वीं आहे दस्तगीर जी, 12वीं आहे मदीने वारे घोट जी, चई त असांखे 12वीं बि अखियुनि ते 11वीं बि अखियुनि ते। अल्हम्दुलिल्लाह 12 तारीख़ जो टाइम मुक़रर कयोसीं। अल्लाह ताला जल्ल शानहू अमन वालहू तौफ़ीक़ ॾिनी जो अवां जहिड़नि भलारनि जी सोबत में आया आहियूं। इंशाअल्लाह ताला अज मां भी तव्हां भी सभे झोली इमाम हुसैन आली मकाम जे दर ते फैलाईंदासीं ऐं उतों कंहिंजी झोली खाली मोटी न आहे। ओ एतिरो ॾींदा आहिनि जो मुरीद खे घणो करे त घुरण जी ज़रूरत कान पवंदी आहे। अवां बि माशाअल्लाह मुल्क घुमो था, काथे तव्हां खे इमामनि जो तालिब बुख मरंदे कोन नज़र आयो हूंदो, काथे तव्हां खे इमामनि जो तालिब रुलंदे नज़र कोन आयो हूंदो। सॼो साल पहिरियों मीलाद जी तैयारी, वरी मेराज जी तैयारी, वरी 11वीं शरीफ जी तैयारी, वरी न्याज़ जी तैयारी, वरी ख़त्म जे रमज़ान शरीफ जे महीने में ख़त्म शरीफ जी तैयारी, यानी 12 महीना सुन्नी जी दिल चवंदी आहे या त मुस्तफ़ा जो ज़िक्र कंदो रहां या त मदीने वारे जो ज़िक्र ॿुधंदो रहां। अल्हम्दुलिल्लाह आज बई सादतूं नसीब आहिनि। तव्हां सुभान अल्लाह जी सूरत में ज़िक्र कयो था ऐं असां वरी नसर जी सूरत में तव्हां जे साम्हूं ज़िक्र बयान कयूं था। कुछ नातख़ान नज़म जी सूरत में तव्हां जे साम्हूं बयान करे विया, पर शान उन्हनि जो बयान कयूं था जो इन जी शान में जानवर ॻाल्हाईंदा आहिनि तॾहिं बि मालिक सम्झनि था। केड़ी भी बोली वारो इंसान शान बयान करे उन्हनि जो तो ॿुधनि था, पर पत्थरनि जो भी आवाज ॿुधनि था। इंशाअल्लाह ताला इन आयत जो तर्जुमो ऐं मुर्शिदन जो शान इन खां अग में सभे गॾिजी करे कंहिंजी भी ज़बान ख़ामोश न हुजे, सभे मिली मुझे मुस्तफ़ा करीम ते सलात पढ़ायो, दिल ठरी पवे ऐं वाग मदीने दे वरी पवे। वॾे आवाज़ सां सलात। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह। अल्लाह ताला जल्ल जलालहू अमन वालहू जी ज़ात बाबरकात कुरान करीम जे अंदर इरशाद फरमाइंदो आ, वला तकूलू लिमन युक्तलो फी सबीलिल्लाहि अमवातुन। ओ दुनिया जे जहान वारो न चओ छा हुक्म, वला तकूलू, ला जी माना है न, तकूलू तव्हां सभई न चओ, मुंहिंजा मौला छा न चऊं, लिमन युक्तलो फी सबीलिल्लाहि अमवातुन, जन मानन पंहिंजा सिर अल्लाह जी राह में ॾिना। मिठे जे ॻोठ वारनि कॾहिं अल्लाह जे नाले ते बोरी कणक जी ॾिनी हूंदी, कदे सारिन जी बोरी दिनी होंदी, कदे पैसो दिनो होंदो, कदे ढको मीलाद में दिनो होंदो, कदे उज़हा में फंडर में भांगो रखियो होंदो, कदे ज़कात अल्लाह जे नाले ते दिनी होंदी। पर हे शान उन्हनि जो आ जन अल्लाह जे नाले ते सिर दिनो। ॿी सब शइ सवली,
बि सब शइ ॾियण सवली आहे, पर आशिक चवंदो आहे त पहिरीं मंज़िल आहे सिर ॾियण। तेरे इश्क में सिर ना दिया दो जग जिया तो क्या हुआ, तेरे इश्क में सिर ना दिया दो जग जिया तो क्या हुआ, हाजी मदीने शहर में सजदा दिया तो क्या हुआ। अरे दिल का कुफ्र कटिया नहीं, हाजी बना तो क्या हुआ। अरे दिल का कुफ्र कटिया नहीं, हाजी बना तो क्या हुआ। यो सब कम सवलो आ। चेतो त जे इश्क में सिर न ॾिनई त पोइ छा ॾिनई, पोइ कुझु कोन ॾिनई। हे अल्लाह उन्हनि जी तारीफ़ करे थो जन अल्लाह जी राह में सिर ॾिनो। लिमन युक़तलु फी सबीलिल्लाहि अमवातुन, उहे माण्हू जन अल्लाह जी राह में पंहिंजो सिर ॾिनो आहे। हाओ मुंहिंजा मौला उन्हनि सिर ॾिनो, हाणे असां जे लाइ छा हुकुम आहे। अल्लाह जो क़ुरान फरमाईंदो आहे जंहिं मुंहिंजे नाले ते सिर ॾिनो आहे अवां खे मां अल्लाह मनो थो कयां, उन्हनि खे मुअल न चइजो। मरंदो हर को आ, पीर हुजे त बि वफ़ात करे वेंदो आहे, फ़कीर हुजे त बि वफ़ात करे वेंदो आहे, अमीर हुजे त बि वफ़ात करे वेंदो आहे, सरदार हुजे त बि वफ़ात करे वेंदो आहे। जेको बि दुनिया जे जहान में आयो आहे मरी त उहो ज़रूर वेंदो आहे। अहिड़ो केर बि नाहे जेको अचे वरी मरे न। रब चवंदो आहे दस्तूर त ईअं आहे, अल्लज़ी ख़लक़ल मौत वल हयात। रब करीम फरमाईंदो आहे मां जिंदगी भी पैदा कई आ, मौत भी पैदा कयो आ। अचण वारे खे वञणो ज़रूर आ, जेको जहान में आयो आ तंहिंखे लॾणो ज़रूर आ। उन्हीं ते इहो लफ़्ज़ अचणो आ त अदा फुलाणो वीचारो मरी वियो, पोइ अदब वारो लफ़्ज़ चवंदा आहियूं गुज़ारे वियो, इंतकाल करे वियो, विसाल करे वियो। ओरिजिनल लफ़्ज़ आहे मरी वियो। पर हिते अल्लाह पाक फरमाईंदो आहे मां रब करीम कानून खे बदलायां थो, दस्तूर के बदलाया थो। लिमन युक़तलु फी सबीलिल्लाहि अमवातुन, जेके मुंहिंजे रस्ते में सिर ॾेई विया उन्हनि जे लाइ मुअल जो लफ़्ज़ न चइजो, बल अहयाउन। मां रब करीम उन्हनि खे हमेशा हमेशा ज़िंदगी ॾेई छॾी आहे। ॿियो हर को मरी वेंदो, पर जेको अल्लाह जे राह में सिर ॾींदो आहे उहो मरंदो कोन्हे, उहो जीअरो हूंदो आहे, उहो ज़िंदह हूंदो आहे। ऐं अवां उन जी ज़िंदगी खे समझी कोन था सघो, वला किल्ला तशउरून। अवां जे अकुल में इहा ॻाल्हि न ईंदी कीअं जीअरो हूंदो, छा खाईंदो हूंदो। शहीद थी वियो, जिस्म जुदा थियो, धड़ जुदा थियो, सिर जुदा थियो, जनाज़े जी नमाज थी, रोज़ो मुबारक ठही वियो, गादी ते उन जो पुट पोटरो अची वियो, अञा चओ था कोन्हे मरी वियो। अल्लाह से चवंदो आहे हिते अकुल न हलायो, रुगो चओ ज़िंदा है। हिते अकुल इस्तेमाल न कर, हिते इहो ईमान रख। जंहिं अल्लाह जे नाले ते सिर ॾिनो बदले में अल्लाह उनखे दाइमी हयाती ॾेई छॾी आहे। हाणे अॼु बि पाण खे ज़िक्र करणो आहे कंहिंजो शहीद जो, पर शहादत जे लाइ हाफ़िज़ साहब शर्त आहे फी सबीलिल्लाह, यानी सिर ॾियण वारे जो ज़मीन जो मक़सद न हुजे, पैसनि जो मक़सद न हुजे, ज़ाती को बि उन जो मफ़ाद न हुजे। फी सबीलिल्लाह, महज़ अल्लाह जी रज़ा ख़ातिर तलवार खणी उठियो आहे, तलवार जा हुनखे ज़ख़्म लॻा,
दुनिया जे जहान खां पर्दो करे वियो इनखे शहीद चइबो आ। बाक़ी चोरी कंदे मारजी वियो इनखे शहीद कोन चइबो आ। बे मुसलमान के मारण वयो हिन खां अगे अगे के सुजागी थी वई उनी बंदूक हणी विधी मरी वयो इनखे शहीद कोन चइबो। मुझो मुस्तफा करीम फरमाए थो त शहीद जो पहिरियों पहिरियों नंबर आ फी सबीलिल्लाह वारो। जडे कुरान शरीफ जी इहा आयत नाज़िल थी त मुझे महबूब के असाबन अर्ज कयो या रसूल अल्लाह पो जेके जिहाद ते न वञी सघन उहे एडी वडी शहादत जड़ी नेमत सिर्फ चंद मानन जे लाए। वाह मुझा मुख्तार नबी असा जो महबूब मुख्तार नबी असा जो महबूब वस वारो नबी आ। असा जो नबी पावरफुल नबी आ। जी ज़बान चोरींदो वींदो आ ई अल्लाह जे तरफा अमर थींदो वींदो आ। तदे असा चौंदा हूं ओ दोस्त पाए पास न कर मदीने जो पासो न वठ मदीने में ईंदे तदे काबतुल्लाह जो रब मिलंदई। पीर मिठा साईं चौंदो हुयो जेकर चाही अहद को मिलना। अहद नालो मुझे अल्लाह जो कुल हो वल्लाहु अहद। महबूब तू चओ त अल्लाह अहद अकेलो। पाण फरमाइंदा हने जेकर चाही अहद को मिलना अहमद नाम पकैंदी रो। जेकर चाही अहद को मिलना अहमद नाम पकैंदी रो। जिथ भी वेखी नाम मुहम्मद चुम चुम अखियां ते लेंदी रो। जेकर चाही अहद को मिलना। दिल ठरे थी तो मिसरो बुधाया चवे तो बाजू मोहम्मद रब को गोलण महज है अपना आप को रोलण। बाजू मोहम्मद रब को गोलण महज है अपना आप को रोलण। बिना से बाण खीर विलोड़ण मुफ्त न मगज खपैंदी रो। जेकर चाही अहद को मिलना। मेहू अथव लस्सी मखण थींदो आ सिबाण न विझो ऐं इए सॼो ॾींहुं झुगियो वेठा कौन कौन थींदो। हाफिज सदाम झुगे मौली गुलाम यासीन न हर को चवंदो हे 11 थी विया न यको वेदो वेठो ही तू माटे जे ॿाहिरों अञा लस्सी नथी थिए भला रात जमियो हुयो केदा सिबाण तो विधो कोन अदा जे सिबाण कोन विधो थी त पो इहो सॼो ॾींहुं कुल्हनि में सूर पइजी वेंदई बाक़ी मखण कोन निकरंदो। सिबाण विझ। बुजुर्ग साहब तो फरमाए बाजू मोहम्मद रब को गोलण महज है अपना आप को रोलण। बिना सिबाण खीर विलोड़ण मुफ्त न मगज खपैंदी रो। जेकर चाही अहद को मिलना अहमद नाम पकैंदी रो। जिथ भी वेखी नाम मुहम्मद। आज़ान में हुजूर जो नालो अचे अंगूठा चुमी अखिन ते रखंदो चई साईं तवा चौंदा आयो त हजरत आदम अलैहिस्सलाम अंगूठा चुमिया हुया छो चुमिया अल्लाह से फरमायो त आदम मां तोखे इन जे करे माफी ॾिनी आ जो तो मुझे मोहम्मद जो वास्तो ॾिनो। मुझा मौला हाणे मोहम्मद सां मिला दीदार करा। अल्लाह से फरमायो अञा देर आ मुझो महबूब मथे वेठो आ नूर आ सितारे में आ। 1,23,999 नबी पर्दो करे वेंदा पो मुझो मुस्तफा ईंदो। मुझा मौला तो कादिर आ दीदार करा। अल्लाह से फरमायो हे पाण में मिला तोखे मुझे महबूब जो नूर नजर ईंदो।
इते नूर नजर आयो जी हुजूर जे नूर जी तजल्ली दिठे त बोसो दे अखिन करे अदा आदम अलैहिस्सलाम तो नूर दिठो हो न पो तव्हां के नजर इंदो आ मुजो ना असा के नजर कोन इंदो आ पर तू काबतुल्लाह वेयो आ उम्रे ते जहा वो सफा मरवा में ड्रोड़े छो चे बीबी हाजरा ड्रोड़ी ही छाजे लाए ड्रोड़ी ही इस्माइल अलैहिस्सलाम के उञ लगी पानी कोन होयो सफा ते वई वरी मरवा ते वई वरी सफा ते वई वरी मरवा ते वई 7 भेरा ड्रोड़ी छाजे लाए पानी जे लाए मोली साहब तू छो ड्रोड़ंदो आ यको कूलर जो भरिया पिया हन आबे ज़मज़म जा हिकड़ो थधे पानी जो कूलर बियो गरम पानी जो कूलर टियों थधे पानी जो चौथो नॉर्मल पानी जो गिलास भी मौजूद आन जैमें हिकड़ो भेरो पिए थो वरी उनी के उछलाए छे वरी बियो दफो बियो नौ गिलास कढ टियों भेरो पिए थो वरी टियों नौ गिलास कढ सफा खां मरवे ताई पानी जे कूलरन जी कतार लगी पई आ बीबी हाजरा के त पानी जी जरूरत हुई तदे ड्रोड़ी हुई तोखे जरूरत काने पोछो थो ड्रोड़ी चे मां इन लाए ड्रोड़ा थो जो बीबी हाजरा जी सुन्नता मां चौंदो आया ओ मौली साहब तू चवे थो बीबी हाजरा जी सुन्नता ए मां अंगूठा इन करे चुमंदो आया जो हजरत आदम अलैहिस्सलाम जी सुन्नत है उनके पानी कोन नजरो तोखे पानी लभी वियो आ पो भी ड्रोड़े पियो न अल्लाह से तवा सबनी आरबान जे गोठ वारन के उम्रो ऐ हज नसीब कंदो नौजवान के हुकूमत बाबा ड्रोड़ मथे छत में साए कलर जो लाइटो लगल हेठ जमीन ते पट्टो लगल जी ही तवा जो ऊपरे पासे वारो लाइटो बरन थियो एड़े रंग जो बाबा अनपढ़ियो मानू आ न खबर काने काथों ड्रोड़नो आ काथों ड्रोड़ बंद करनी आ तानी साई लाइट खां ड्रोड़े अगी साई लाइट ताई ड्रोड़ंदो वने नौजवान जे पोढ़ो आ त ओ टोर मटाए जह टोर में वने थो उनी का थोड़ी टोर बदलाए भला जे कदे रेड़ी ते चढ़ेला व्हील चेयर ते आ तदे भी उन व्हील चेयर के उतो कुछ तेज जरूर हलाइणो कुछ तेज हलाए छो त इया बीबी हाजरा जी सुन्नता अल्लाह जी जात इनके हज में शामिल करे छड़ो काबे जो तवाफ करी सफा मरवा न कयई हज पूरो कोन थींदो काबे जो तवाफ कयई सफा मरवा न कयई उम्रो पूरो कोन थींदो बीबी हाजरा जे उन ड्रोड़ के खुदा इस्लाम जो रुकन बनाए छड़ियो आ हज ए उम्रे जो त हजरत आदम अलैहिस्सलाम जे को बोसो दिनो होयो न वो बोसो आशिकन जे लाए सिंगार बन दियो अच्छा आदम अलैहिस्सलाम बोसो दिनो को नबी पाक जो को इन बारे में हुक्म आहे मदीने वारे घोट फरमायो मन समिया इस्मी फिल आजाने जंहिंजे कन्नन ते बांग में मुंहिंजो नालो कन्नन ते पहुचे यानी अशहदु अन्न मुहम्मदर रसूलुल्लाह हुजूर फरमायो फकबिल जुफर इबहामहे पो पंहिंजे अंगूठन जे नहन के बोसो देई पंहिंजे अखिन ते घुमाईंदो मां मुस्तफा करीम जुम्मो ॾियां थो मरण ताईं अंधो कोन थींदो दीद हुन जी खत्म कान थींदी नबी पाक जे इस्म के चुमण सा उनके मां जी सुञाण हुंदी भेण जी सुञाण हुंदी धी जी सुञाण हुंदी चाचे जी सुञाण हुंदी मामे जी सुञाण हुंदी इमामत जी सुञाण हुंदी सबील बंद कोन कराईंदो सलात बंद कोन कराईंदो मीलाद बंद कोन कराईंदो जिक्र बंद कोन कराईंदो अमी अले अंधो छा के चौंदा आयो असी त अंधो उनके चौंदा आयूं जेको पीरान पीर खे कोन सुञाणींदो आ मता तू चवे त जंहिंजी ज़ाहिरी दीद कोने इहो अंधो आ न तो ॾिठो आ न त जन खे ज़ाहिरी दीद न हूंदी आ उनके 30 सिपारा क़ुरान जा याद हूंदा आहिनि असां जो चिश्ती साहब रहमतुल्लाह अलैहि तव्हां ॾिठो घोटकी वारो ज़ाहिरी तरह सां अखियुनि खां हाफ़िज़ हुयो
पर जॾहिं भी का शरीयत जी ॻाल्हि ईंदी ही त चवंदो त फलाणे पेज ते फलाणी सिटर में इहो मसइलो लिखियो पियो आहे। अंधो उनखे चइबो आहे जंहिंखे लाइटूं हुजनि उनजे बावजूद खूह में वञी किरे, अखियूं हुजनि पोइ बि वञी खड्ड में किरे, इनखे चइबो आहे इहो बातिन वारो अंधो। अदा जे बातिन वारियूं अखियूं खोल रहियूं आहिनि त मुस्तफ़ा जो नालो त चुम, पर मुंहिंजो मशवरो थी सैयद जाथे मिले उनजा हथ ज़रूर चुम। छो सैयद का आम शइ थोड़ी आहे। अमीर मानू थी विंदो, सरदार मानू पैसो कमाए थी विंदो, खान मानू थी विंदो, पीर मानू थी विंदो, मुफ्ती थी विंदो, आलिम थी विंदो, हाफिज थी विंदो, पर याद रख सैयद कोन थी सघंदो। सैयद उहो आहे जेको हसन हुसैन जी औलाद आहे। केतरी भी कोशिश करे को सैयद कोन थो थी सके। सैयद उहो आहे जेको बीबी खातून जन्नत जो वजड़ो आहे। हाणे अज असां के उन सैयद जो जिक्र करणो आहे जेको मदीने वारे घोट जे कुल्हे ते सवार थे, महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हंज ते सवार थे, हुजूर जे गोडन ते वेहे, महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सीने ते वे। इन सैयद जो नालो हुसैन, इन जे बाबे साईं जो नालो हजरत अली करमुल्लाह वजहुल करीम, इन जी अम्मा सगोरी जो नालो बीबी खातून जन्नता, ऐं उन जे नाने जो नालो हजरत मोहम्मद रसूलुल्लाह। सैयदन जो सरदार आ, वलियन जो सरदार आ, इमामन जो सरदार आ। रजब शरीफ जे महीने में महबूब मेराज कयो आ 27 तारीख। रजब जी 27 तारीख इमाम हुसैन आली मकाम मदीने शरीफ खां मक्के सफर कयो इस्लाम जी सरबुलंदी जे खातिर। शोबान जो महीनो आ, रमजान का अग में जो होंदो आ शाबान जो महीनो। इन शाबान महीने जी 5 तारीख इमाम हुसैन आली मकाम जो विलादत थी आ, जमण थियो। शहर मदीने जो, घर हजरत अली जो, ऐं वेढ़ो रसूलुल्लाह जो। मस्जिद नबवी शरीफ जेका आहे हुजूर जो जो रोज़ो मुबारक आ, इयो मुझे महबूब जो घर आ। बीबी आयशा सिद्दीका जो इयो घर आ। इन जाय ते मुझे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो विसाल थियो, ऐं नबी जे लाए इयो मखसूस आ त अल्लाह जो नबी जाथे बुरको मटींदो आ उन जो रोज़ो उन जाय ते ठहंदो आ। इयो सिर्फ नबी जे लाए मखसूस आ। इयो रोज़ो रसूलुल्लाह जो जेको आहे इयो बीबी आयशा सिद्दीका जो हुजरो, ऐं इन हुजरे वारी जाय ते मुझे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आखिरत जो सफर शुरू कयो। इन ही जाय ते मुझे महबूब जो रोज़ो मुबारक ठयो, ऐं इन सां गड्डो गड इन दायरे जे अंदर अंदर हजरत अली साईं जो घर मुबारक मौजूद। यानी रोज़े शरीफ वारो जो एरिया है जेके चौधारी जारी मुबारक लगल आ, इन जे अंदर ही अंदर हजरत अली साईं जो घर मुबारक हो। नबी साईं जे हुजरे ऐं हजरत अली साईं जी हवेली जे विच में रुगो हिकड़ी दीवार हुई, ऐं दीवार भी हुआ एतरी ही जेकॾहिं हुजूर जी ज़ात बाबरकात जे हवेली मुबारक में खीर ईंदो हुयो न, पाण खीर वापराए, खीर जो कुछ हिस्सो उन दीवार जे मथों करे टपाए दींदा हा त खातून जन्नत ही खीर थी हसन हुसैन के पिया। खातून जन्नत ही फ्रूट थई ए हसन हुसैन के खारा। ओ मुसलमानो यो तो असा जे लाए सबक आ। पांजा माण्हू तो न्याणी के औलाद कोन समझंदा। न्याणी जमंदी आ, मैट मां पियो अञा माठ के वेठा हुंदा, नानी नानो जेके कौड़िया वेठा हुंदा। अबा छो तवां छो कौड़िया? बस असा जी धी के न्याणी छो जाई, असा जे जाटरे के धी छो जाई। अबा तोखे अल्लाह जोड़े
न्याणी जी संभार लहजा बाकी नाराज न थी छो त न्याणी जे लाए मुझे महबूब करीम फरमायो जंहिंखे पहिरीं न्याणी ॼमे यो नसीबन वारो जंहिंखे पहिरीं न्याणी ॼमे यो भाग वारो ऐं खुदा तोखे जॾहिं न्याणी ॾे न नाराज न थींदो कर इहो वफादार रिश्तो थी मिठे जे ॻोठ वारा न्याणी जहिड़ो रिश्तो ॿियो न मिलंदो ई दुनिया में अब्बे जो शान धी वधाईंदी आ अम्मा जो शान धी वधाईंदी आ पीउ जे कॾहिं उनखे परणाए रवानी करे छॾींदो आ कॾहिं बाबे खे ईअं कोन चवंदी आ त मुंहिंजा बाबा पुट भी तुझा जायल मां भी तुझी जायल पुटन के जीपा वठी ॾिनई पुटन के जमीना ॾिनई पुटन के कमरा ठहराए ॾिनई माखे पंहिंजे अंधे भाटरे सां परणाए छॾी थई माखे जाहिल पंहिंजे भाणेजे सां परणाए छॾी थई माखे एतरी परे कखाए घर में ॾेई छॾी थई माखे सिम वारे इलाइके में ॾेई छॾी थई कॾहिं न्याणी कॾहिं भी मयार कान ॾींदी आ पंहिंजे बच्चन में वञी करे दुआयूं घुरंदी आ ओ मुंहिंजा मौला मुंहिंजो भी ख़ैर हुजे अब्बे जो भी खैर हुजे भाइरन जो भी खैर हुजे ओ भाव याद करे छॾ तू जमीन जे बारे ते मता भेण जो रस्तो बंद कंदो हुजे मता भेण जो दरवाजो बंद कंदो हुजे मता शादी में पंहिंजे भेण के न अचण ॾींदो हुजे मता गमी में पंहिंजे भेण के न सॾींदो हुजे याद रख ईद जो मौक़ो थींदो आ भेण जी दिल में उड़तण होंदी आ मुझो भाव माखे वठण ईंदो अब्बो मुखे वठण ईंदो अमड़ जो माण्हू मुखे वठण ईंदो मदीने जे घोट फरमायो आ अल्लाह तोखे धीउ ॾिनी आ उनखे जेतिरो ॾाज ॾेई परणाए छॾ तुंहिंजी मर्ज़ी आ भेण ख़ुदा तोखे ॾिनी आ उनखे मुनासिब जाइ ते परणाए छॾ पर ईद में उनजो हिस्सो दे फसल में उनजो हिस्सो दे शादी में उनजी संभाल लहो खुशी में उनजी संभाल लहो मुझे मुस्तफा करीम फरमायो जेको भेणन के खुश रखंदो आ 7 पीढ़ियों कंहिंजो मोहताज कोन थींदो 7 पीढ़ियों कंहिंजो मोहताज कोन थींदो पीउ मरी वेंदो आ पो भायर पंजन भेरन के विसारे छॾींदा असां जे इलाइके में एड़ा 2 केस थिया एकड़ो हमरा बीमार थी पियो उनखे डॉक्टर चयो त बाबा गुर्दो खपे गुर्दो ॾियणो पवंदो ऐं अगे माण्हू जी असां का भी जिम्मेवारी कोन ॾींदासीं उन जा 80% मरण जा चांस आहिनि 20% बचण जा उन्हनि वीचारन 3-4 महीना इंतजार कयो दवायूं हलायूं उन जा छोकरे जा पुट भी होया माइट भी हुआ भाइर भी हुआ खुदा जाणींदो आ उन भेण चयो अदा जे मुंहिंजो गुर्दो वठे त मां ॾियां अदा मां ॾियण जे लाइ तैयार आहियां उनी भेनरन पंहिंजे भाइरन खे जिंदगी ॾेई करे जिंदगी बख्शी आ मुंहिंजे मुस्तफा करीम फरमायो न्याणी खुदा जी रहमत आ मुझे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी न्याणी जन्नत जी मालिकानी जन्नती औरतुन जी सरदार बीबी खातून जन्नत रदी अल्लाह तआला अन्हा जो घर मुझे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां गॾु हिजरत जे 3 साल बीबी खातून जन्नत के पुट जायो आ नबी पाक के अर्ज कयो वयो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हजरत अली करमुल्लाह के बचड़ो जायो आ महबूबा अचो दुआ फरमायो हुजूर आया इमाम हसन के झोली में वरतो बोसो दिनो अली नालो छा नालो रखंदे जेके बोला मां तो सोचो आ नालो रखास हरब मुजाहिद जंगजू पहलवान हुजूर फरमायो हिन जो नालो रखो था हसन किबला हसन हुजूर फरमायो हसन जन्नती नालो
अच्छा तव्हां जी मर्ज़ी सां अवां मालिक आयो 11 महीना ॿिया गुज़रिया 11 महीने इमाम हुसैन अली मकाम जायो महबूब के अर्ज क्यों सोना मुबारक हुजे अली जो जोड़ो थी पियो अली जा पुट थी पिया हल बचड़ो आयो आ ऐं अवां खे गुज़ारिश नामो आ मेहरबानी फरमायो सुती भी विझो नालो भी रखो महबूब आया अली हिन जो नालो जैसे मां तू अगियो हिको याद के वठो आया हरब हुजूर फरमायो हिन जो हुसैन ऐं पाण फरमायो ही बई जन्नत जे नौजवानन जा सरदार आहिनि हे सरदार आहिनि जिन हिन ज़माने में सरदारन जी मद छोड़ हलंदी आ ऐं क़यामत वारे ॾींहुं वरी गुनाहन जो बेड़ो उन्हनि सरदारन जे सदके ओ बदकारन जी ऐबदारन जी असा गंदन गुनहगारन जी कई पुनल तो पोए वारी नत डाढ़ा आयूं दुहारी कई पुनल तो पोए वारी नत डाढ़ा आयूं दुहारी को भी असा ते कहर थी आयो दुआयूं घुरी सई तो मोटायो मिठे जे गोठ वारो पर साल चयो पे त फसल कोन थींदो माकड़ खाई वेंदी कहे माकड़ टारी मानन चयो त मिली बग अची वई आ फुटियो खाई वेंदी अड़े हाओ उन्हन जो फुटियो वेंदो जंहिंजे ज़मीनन में कंहिं ॾाढे मुड़स जो कंहिं अमीर जो हिस्सो कोने को असां जो फसल कोन वेंदो छो त असीं पाण ज़मींदार कोन आहियूं असां त हारी आहियूं असां जो ज़मींदार मदीने वारो घोट आ असां जे ज़मीन में असां जे देरे में मीलाद जो भाङो आ असां जे देरे में मस्जिद जो भाङो आ असां जे देरे में यारहीं वारे पीर जो भाङो आ असां जे देरे में पंहिंजे मुर्शिद कामिल जो हिस्सो आ असां जे देरे में पंहिंजी न्याणी जो हिस्सो आ ओ अदा माकड़ असां जे फसल खे कान खाईंदी माकड़ उन्हनि खे खाईंदी जन जो धणी कोने को असां जो मदीने वारो जवान वेठो आहे नारे तकबीर नारे रिसाला नारे तहकीम नारे हैदर शान इमाम हुसैन नारे अदा निंद्र चव थी सुम्हो निंद्र कयो सुभान अल्लाह असां जी त निंद्र भी सुकून वारी छो त असां जंहिंजो जत जागंदो वेठो आहे असां जा मुर्शिद पीर सिंह रोज़े धणी रहमतुल्लाह अलैह जेके भी मुर्शिद आहिनि न उन सभिनी जो अदब करणो अल्लाह वारा जेके भी आहिनि उन्हनि जो अदब करणो आ फैज़ जेको आ उहो हर कंहिं खे पंहिंजो पीर ॾींदो ठीक है बाकी अदब अल्लाह जे सभिनी वलियन जो करणो आ पीसे रोज़े वारा बादशाह थर जे सफर ते विया वो जमायत सफर करे करे जो थकजी पई त अशा जी नमाज खां बाद में जेको जाथे वेठो उनके उते निंद्र अची वई निंद्र एड़ी शय आ जो सूली ते बेकार छड़ींदी है जेको जाथे वेठो उनके उते निंद्र अची वई त उतो हिकड़ो शख्स अची टपियो उन चयो यार हे इए प्यार जी उठ सुता पिया हुंदा त पीर सिंह रोज़े वारा बादशाह पाण वेठा हुया मुसल्ले ते पाण फरमायो ओ वणण वारा जंहिंजो जत जागंदो हुजे तंहिंजा उठ भली सुमन जन जो जत जागे थो न उन जा उठ भले निंद्रू कन बेटा साहब रहमतुल्लाह अलैह फरमाइंदो है चओ सुभान अल्लाह बेटा साहब रहमतुल्लाह अलैह फरमाइंदो है तदा गन देह चिता इयो उठ न ओगारीन करे मुंह मलीर दे हंजू था हारीन सफर प्या सारीन त केच पराहो पंध थियो
यो मुरीद बीमार थी पियो पोन पंहिंजे मुर्शिद ॾे इहो न्यापो मोकिलियो त साईं हाणे आख़िरत सुझे थी हाणे निंड नथी अचे त मुर्शिद छा जवाब ॾिनो डागा ऐं न डरो आजो आरी जाम अगे मोड़े मंजर टारियो चांगा ऐं चरो आता हरफ हरो मौला माफ़ कयो अवी परेशान न थियो अवा का दुखियो लफ्ज़ जेको आहे उहो